जय झूलेलाल। अॼु असां ठाहींदासीं सिंधियुनि जी फेवरेट टिक्की, बिह जी टिक्की, जेका सभिनी खे ॾाढी वणंदी आहे और इहा ॾाढी टेस्टी हूंदी आहे। त वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसजो, पसंदि अचेव त लाइक ज़रूरु कजो। जय झूलेलाल दोस्तो, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उनखां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो। अचो त रेसिपी हाणे शुरू था कयूं पिया। बिह जी टिक्की ठाहिणी आहे त उन लाइ असां खणंदासीं बिह। हिते मां अधु किलो बिह खयां आहिनि। बिहनि खे चङी तरह पहिरियों साफ़ु करणो आहे और साफ़ु करण खां पोइ इनखे असां नंढनि टुकरनि में कटे वठंदासीं। ॾिसो, हिन तरह साइज़ नंढी वॾी तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। और इन्हनि खे असांखे करणो आहे बॉइल। त बॉइल करण महिल थोरो सो लूणु विझी 2-3 सीटियूं लॻाए बिहनि खे बॉइल कंदासीं, जीअं बिह ॻरी वञनि। ॾिसो, हिन तरह। इन खां पोइ बिहनि खे मैश करणो आहे, यानी सफ़ा भूरे वठंदासीं। ॾिसो, बिह भूरे रखिया आहिनि। हाणे खणंदासीं असां बॉइल पटाटा। उन्हनि खे असां छिले करे इन्हनि खे बि असां बिल्कुलु भूरींदासीं, यानी मैश कंदासीं। हाणे अचो त टिक्कियुनि जो मसालो ठाहियूं था पिया। सभिनी खां पहिरियों असां बाउल में खणंदासीं बिह, जेके असां मैश करे रखिया आहिनि, और उन सां गॾु विझंदासीं बॉइल पटाटा। 3 बॉइल पटाटा खया आहिनि। गॾु विझंदासीं अदरक जी पेस्ट और थूम जी पेस्ट। 1 चमचो अदरक जी पेस्ट विझंदासीं और 2 चमचा थूम जी पेस्ट। ॻाढ़ा मिर्च थोड़ा सा, और उन सां गॾु विझंदासीं असां घर जो गरम मसालो। इहो कीअं ठाहिजे इन जी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे, ज़रूरु चेक कजो। सावा मिर्च विझंदासीं और मेन इन में विझणो आहे आमचूर पाउडर, लॻभॻि 1/2 चमचो। और लास्ट में इन में विझंदासीं असां लूणु। बिहनि में असां पहिरियों लूणु विधो आहे, बाक़ी मसाले जे हिसाब सां असांखे लूणु विझणो आहे। और इन में विझंदासीं हाणे 1/2 कोप साओ मसालो। इन्हनि सभिनी शयुनि खे चङी तरह मिक्स करणो आहे। ॾिसो, हे मसालो असांजो टिक्कियुनि जो तयारु थी वियो आहे। इनखे मिक्स करे असां इन जा बॉल ठाहींदासीं। टिक्कियुनि जी साइज़ नंढी वॾी तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। त मां हिते मीडियम साइज़ टिक्कियूं ठाहे रही आहियां। इन तरह सभु बॉल ठाहे रखंदासीं। इहे टिक्कियूं सभिनी खे ॾाढियूं वणंदियूं आहिनि। सिंधियुनि जो बि जेको आहे फेवरेट हूंदो आहे। त इहे टिक्कियूं जेके आहिनि, बिल्कुलु हिकु चवां स्नैक्स या स्टार्टर करे बि तव्हां इनखे यूज़ करे सघंदा आहियो। एॾियूं टेस्टी ठहंदियूं आहिनि इहे टिक्कियूं। अहिड़े नमूने सभु बॉल्स असां ठाहे वठंदासीं। बॉल्स ठाहिण खां पोइ असां इन जे लाइ ठाहींदासीं बेसण जो गोल, यानी हिकु बैटर ठाहींदासीं। त उन जे लाइ असां हाणे हिकु बाउल खणंदासीं। उन में विझंदासीं बेसण 1 कोप, और उन में विझंदासीं असां पहिरियों ॻाढ़ा मिर्च, लूणु ऐं बेकिंग सोडा 1 पिंच। पाणी विझी करे थिक बैटर ठाहींदासीं। ध्यानु रहे बेसण खे चङी तरह मिक्स कंदासीं, जीअं हिन में ॻोड़ा न रहनि। चङी तरह मिक्स करण सां बिल्कुलु इहो लसो बेसण जो पेस्ट ठहंदो। थोरो सो पाणी अञा विझी रही आहियां, छाकाणि काफ़ी घाटो आहे। जेको असां बेसण जो पेस्ट ठाहींदासीं उहो सफ़ा शिडो न हुअणु खपे, हिन तरह हुअणु खपे जीअं असां हिन में जेॾी महिल टिक्कीअ जे मसाले खे ॿोड़ियूं त हिकु कोट जेको आहे इन मसाले ते चढ़े। डिप कंदासीं। हिकु लेयर जेको आहे इहो चढ़ंदो हिन ते, और हिनखे असांखे तरणो आहे, यानी डीप फ्राई कंदासीं। अहिड़े नमूने असां सभु टिक्कियूं फ्राई करे वठंदासीं। इनखे असांखे डबल फ्राई करणो आहे। त पहिरें टाइम जेॾी महिल फ्राई कंदासीं त घणी देरि फ्राई न कंदासीं, हल्को सो इनखे फ्राई थी वञे त कढी वठंदासीं। इनखे कुछ सेकंडनि लाइ फ्राई करणो आहे इनखे पहिरियों।
डबल फ्राई करण सां इहे टिकियूं जेके आहिनि ॾाढियूं क्रिस्पी ठहंदियूं आहिनि। ॿाहिरों लेयर जेको आहे काफ़ी क्रिस्पी थी वेंदो आहे। त पहिरें टाइम फ्राई करण खां पोइ इनखे कढंदासीं, हल्को सो प्रेस करे इनखे सेकेंड टाइम वरी फ्राई कंदासीं त इहे टिकियूं जेके आहिनि काफ़ी क्रिस्पी ठहंदियूं। त ॾिसो इहो फर्स्ट टाइम मां फ्राई कयो आहे, तव्हांखे ॾिसण में लॻंदो इहो अञा कचो आहे ॿाहिरि बेसण। त इनखे असां कढी वठंदासीं पहिरियों, वरी पोइ इनखे सेकेंड टाइम वापसि फ्राई कंदासीं। ॾिसो सभई टिकियूं जेके आहिनि मां पहिरियों दफ़ो फ्राई कयूं आहिनि। हाणे इन्हनि खे असां तिरनि ते खणी करे हल्को सो प्रेस कंदासीं और इन तरह दॿाए करे उन खां पोइ असां इन्हनि खे वापसि फ्राई कंदासीं। हल्को सो प्रेस करिणो आहे, जाम ज़ोर सां न त टिकी जेका आहे फाटी पवंदी और हुन में तेल वेंदो। त ध्यानु रहे प्रेस करण महिल हल्को सो प्रेस करे उन खां पोइ इनखे सेकेंड टाइम असां फ्राई कंदासीं ऐं सुनहरी कलर थियण ताईं इनखे फ्राई करिणो आहे। पलटाईंदासीं ॿिन्ही पासे। त असांजी टिकियूं जेके आहिनि काफ़ी क्रिस्पी ठहंदियूं और ॾाढी टेस्टी ठहंदियूं। ॾिसो हिननि जो कलर ॿाहिरां क्रिस्पी और अंदरि जेको चटपटो सो मसालो आहे बिह जो ॾाढो टेस्टी आहे, ॾाढो वणंदड़ आहे। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो ऐं मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहे बिह जूं टिकियूं कीअं लॻियूं। इनखे तव्हां सॉस, चटनी, खटी मिठी चटनी इन्हनि सां सर्व करे सघंदा आहियो। त वीडियो कीअं लॻेव ज़रूरु कमेंट करे ॿुधाइजो और मुंहिंजे चैनल खे अगरि तव्हां सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो। और अहिड़ी कहिड़ी वीडियोस तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था उहे बि कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त मां कोशिशि कंदसि हिकु हिकु करे ज़रूरु अपलोड कयां। अगरि तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंदि आयो हुजे त उनखे ज़रूरु लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते बि ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।